जय श्री झूलेलाल, सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों, श्री अमरापुर दरबार में फागोत्सव ॾाढे धामधूम सां मनायो। संतन सां गॾु भक्तनि खेली पुष्प होली। जी हाँ दोस्तों, असांजे स्क्रीन के माध्यम सां तव्हांखे लगातार श्री अमरापुर दरबार जा वीडियो पिया ॾेखारूं। जेको कोई भक्त अगर उते न पहुतो है तो इन्हनि वीडियोनि के माध्यम से ॾिसी करे धर्म लाभ कमाए तो सके। जी हाँ दोस्तों, लगातार असांजे स्क्रीन ते तव्हांखे ॾेखारूं पिया श्री अमरापुर दरबार जो फागोत्सव। दोस्तों, प्रातःकाल का वठी श्री अमरापुर दरबार में कार्यक्रम प्रारंभ हुआ। पूजा पाठ अरदास इत्यादि पल्लव उन पश्चात ॾींहं जो टेका चई हलियो श्री सतगुरु स्वामी टेऊंराम जी महाराज जो चौथ उत्सव, जंहिंजे अंदर महिलाऊं कई पूजा आराधना सतगुरु स्वामी जी। उन पश्चात फागोत्सव प्रारंभ थियो। यो फागोत्सव ॾाढो ही ऐतिहासिक रहो। जी हाँ दोस्तों, तव्हां वीडियो माध्यम से ॾिसी था सघो कि केतिरो न जोरदार यो फागोत्सव मनायो वियो है, जो असां लगातार तव्हांखे स्क्रीन ते ॾेखारूं पिया कि कीअं संत भक्तनि सां गॾु पुष्प वर्षा करे होली पिया खेलीनि। इन फागोत्सव ते सॼे मंदिर में एक प्रकार सां पुष्प झांकी भी रखियल हुई, जीअं समाधि इत्यादि स्थल हो पंहिंजो उनखे गुलनि सां करे बिल्कुलु समाधि स्थल के सजायो वियो। ऐं तंहिंजे अलावा सतगुरु साईं टेऊंराम महाराज जी साहिब जी चौथ भी हुई, चौथ महोत्सव भी हो, तो उहो भी हिकिड़ो अलौकिक श्रृंगार जी झांकी ठहियली। ऐं हिन जे अलावा 56 भोग जी झांकी भी हुई। अलावा तव्हांखे ॿुधाइल आहियूं कि विशाल मनमोहक उत्सव में गोपीनाथ जे मंदिर जा जेका मेन महंत आहिनि उहे बि इन उत्सव में पधारिया हुआ। ऐं तंहिंजे अलावा महंत जे अलावा अलबेली शरण जी महाराज, छोटे भैया ऐं हिन अलावा बड़े मैया, ऐं तंहिंजे अलावा ॾाढी वॾी हिकिड़ी टीम आई हुई, संत मंडली आयल हुई। भगवान श्री राधा गोविंद जे भजननि लाइ ऐं फागोत्सव लाइ करे ॾाढी वॾी हिकिड़ी मंडली आई हुई, जंहिं पंहिंजे भजननि सां पूरे भक्तनि जो मन मोही लाथो। जी हाँ दोस्तों, असां तव्हांखे वीडियो जे माध्यम सां ॾेखारूं पिया कि कीअं न भक्त झूमजी करे नचनि टुपनि पिया ऐं सभई राधे गोविंद यानी पूरो वातावरण श्री अमरापुर दरबार जो राधामय थी वियो हो। जय राधे श्री राधे आज बीरज में होली रे रसिया, इन गाने ते त मन पूरी समा हिकिड़ो ॿधी लाथो। ऐं सभु न कि कुझु उत्सव ऐतिहासिक थी वेंदा आहिनि, जॾहिं को अहिड़ी ॻाल्हियूं असां सां गॾु जीवन में थी वेंदियूं आहिनि त उहे ऐतिहासिक थी वेंदियूं आहिनि। तो दोस्तों, ये भी ऐतिहासिक पल आहिनि जो फागोत्सव में संत स्वयं भक्तनि सां गॾु पुष्प होली पिया खेलनि। ऐं गॾु में रास मंडली द्वारा ब्रजवासियुनि द्वारा जेका अलौकिक गीत यानी ब्रज जा, वृंदावन जा, मथुरा जा ऐं पंहिंजे राजस्थान छा पूरे वर्ल्ड में ॻाइण वारा जेका सुठा भजन आहिनि श्री गोविंद जा, उन्हनि जे मथां कीअं मगमस्त थी करे सभई नचनि टुपनि पिया। असांजे वीडियो माध्यम सां श्री अमरापुर दरबार जो फागोत्सव, जंहिंजे अंदरि तव्हां ॾिसंदा कि कीअं संत भक्तनि सां गॾु पुष्प वर्षा होली इत्यादि खेलनि पिया। इन ही प्रकार जा वीडियो ॾिसण लाइ करे, सिंधियत जी जानकारी ॾिसण लाइ करे, सिंधियत जा त्यौहार ॾिसण लाइ करे ऐं सिंधी समाज, सिंधी ॿोली, सिंधी कल्चर, सिंधी वेशभूषा जी जानकारी लाइ करे तव्हांजे पंहिंजे चैनल सिंधी समाचार राजस्थान के सब्सक्राइब कंदा। जय श्री झूलेलाल।